सिंधु दरिया में मुसलसल वहकरनि जे बावजूद डेल्टा पंहिंजे जियापे लाइ मिठे पाणी जो घुर्बल तादाद हासिल न करे सघियो। अप्रैल खां अॼु 22 सेप्टेम्बर ताईं इरसा जे अंगनखरनि मूजिबि डेल्टा में सिर्फ़ 25 मिलियन एकड़ फुट पाणी छोड़ थी सघियो आहे, जॾहिं त माहिरनि मुताबिक़ डेल्टा खे पंहिंजे तहफ़ुज़ लाइ सालानो घटि में घटि 27 मिलियन एकड़ फुट मिठो पाणी घुर्बल हूंदो आहे। वाज़े रहे त इरसा जी पाणी ठाह तहत डेल्टा में सालानो घटि में घटि 10 मिलियन एकड़ फुट मिठो पाणी छोड़ जी तजवीज़ थियल आहे। इरसा जी तजवीज़ कयल अंगनखरनि सां अक्सर पाणी माहिर इख़्तिलाफ़ रखंदे उनखे डेल्टा जे तहफ़ुज़ लाइ घटि मिक़दार करार ॾियनि था। डेल्टा में पाणी जो घुर्बल तादाद न पहुचण करे ठठो ऐं बदीन ज़िलनि जी लखें एकड़ ज़मीन समुंड गिरकाए वियो आहे। हिन साल पंजाब जे 3 दरियानि में वॾी ॿोॾि अचण बावजूद अॼु ताईं बि डेल्टा में मिठे पाणी जो घुर्बल मिक़दार हासिल न करे सघियो आहे। ॿिए तरफ़ गुड्डू ऐं सखर बैराजनि ते पाणी में मुसलसल लाथ ऐं कोटली बैराज ते चाढ़ वारो सिलसिलो जारी आहे। इरसा जे अॼोके अंगनखरनि मूजिबि गुड्डू बैराज ते अॼु मथां वेकिरो 2,60,300 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,31,500 क्यूसेक, सखर बैराज ते मथां वेकिरो 2,61,600 ऐं हेठां वेकिरो 2,06,400 क्यूसेक, जॾहिं त कोटली बैराज ते मथां वेकिरो 3,64,000 ऐं हेठां वेकिरो 3,39,500 क्यूसेक रिकॉर्ड आहे। 13 अप्रैल खां 22 सेप्टेम्बर ताईं सिंधुअ जे डेल्टा में 25 मिलियन एकड़ फुट पाणी छोड़ थी चुको आहे।